तौबा कजाए पांजे बचन के ये ईद वारी रात ये धमाका न कराई जाए। हाणे जेकरे हकीकी मुसलमान पक्को मोमिन आ त पांजे बच्चे के 15 शबान जी रात मस्जिद में वठी अच जाए, कुरान पाक खोले उनके चे जाए त सूरत रहमान पढ़, सूरत यासीन पढ़, सूरत तबार पढ़ त अल्लाह तुझे पी मां के भी बख्शे, रब तोखे भी बख्शे। सलात तस्बीह जी नमाज पढ़ जाए, रब एडा गुनाह माफ करे छॾींदे जेकरे समंड जेड़ा गुनाह जने भी रब बख्शे छॾींदे। तो करे या जायो पैसो थो वञाए मां अल्लाह बख्शण तो अचा एडी मुंजी बख्शिश आजो रिड जी खल जेड़ा वार बख्शे जना, पर मां एड़न शख्सन के न बख्शींदुम जेके फटाका बारे धमाका करे ईसान जे तरीके ते हली। अंग्रेजन चो त मुसलमानन जो अल्लाह एडो रहीमा जो ॿिया हिक रात में सजी जिंदगी जा गुनाह तो बख्शे। असां मुसलमानन के एड़ी था ईद मल्हायूं खाई पी धमाका करे सुम्ही पवंदा जो हिनन के तौबा जी तौफीक ही न मिलंदी। या रात गुजरी वेंदी पो अल्लाह भी इन्हनि को रुसल रुठल रब ईअं नाराज़ थी इन्हनि को मोटी वेंदो। मुंहिंजे साईं फरमायो पंजनि क़िस्मनि जा माण्हू अहिड़ा त ॾोहारी आहिनि, रब साईं जी एॾी त उन्हनि ते कावड़ आहे जो अल्लाह इन राति उन्हनि खे न बख़्शींदो, बाक़ी सभिनी खे बख़्शींदो, इन्हनि पंजनि खे न बख़्शींदो। ॿुधो आख़िरी हदीस, साहबा अर्ज़ कयो या रसूल अल्लाह, सब चो सल्लल्लाहु साईं वे केड़ा बदनसीबन वे केड़ा बदबख्तन जो इन रात अल्लाह जी रहमत भी वडी आ पर उन्हनि खे नथो बख्शे। जागो था फरमाए से पेरे नंबर ते मदीने जे मीर आमिना जे लाल फरमायो शराबी माण्हूअ खे अल्लाह न बख्शींदो। शराब पलीता जो अल्लाह कुरान में फरमाया या अय्युहल्लज़ीना आमनू इन्नमल खम्रु वल मैसिरु वल अंसाबु वल अज़लाम रिजसुम मिन अमलि शैतान फजतनिबुर रिजसा। परे भजी वन मुसलमान जुआ को शराब को। हाणे ॾिठव कोन शराब पीतऊं टंडे मोहम्मद खान में 700 माण्हू मरी विया, बेहोश थी विया। कच्चो शराब पीतऊं के अस्पतालन में पया थी के घरन में बेहोश पया थी। रब तो चे हे शराब पलीत थी यो पांजी जुबान ते हराम कर, ऐनल फीहा तुसम्मा सलसबीला, अच त मां अल्लाह जन्नत में सोनो शराब प्यारींदो मां। अज मां भी दुआ तो कया रब साईं इन लंजारिन जे गोठ में असा जे दोस्तन जी दावत ते जेके जमाती आया थी, मौलाना सिराज अहमद जी दावत ते दावत ते सैफुल्लाह जी दावत ते बाऊ रफीक जी दावत ते अल्लाह इन्हनि के मां गुनाहगार सैयद के सॼी जमात के जन्नत में पंहिंजे शहीद ख़ालिद महमूद रहमतुल्लाह अलैहि सां गॾु शराब प्यारी जाए। नारो तंहिंजे करे मुसलमान तौबा कजाए, जेकॾहिं शराब पीतो बि अथी त इहा राति बख़्शण वारी राति रब तो जे हक़ीक़ी तौबा कंदे त बख़्शे छॾींदो मैं। काथे लिखल आहे कुरान में लिखल आहे, रब तो फरमाए केॾो बि गुनाहगार आहे शराबी आहे पर जे 15 शबान जी राति तौबा कंदो इल्ला मन ताब व आमन व अमिल अमलन सालिहा फौलाइक युबद्दिलुल्लाहु सय्यिआतिहिम हसनात व कानल्लाहु गफूरर रहीम। मां बख्शे छॾींदो मां से हता के जेतिरी जिंदगी शराब पीते न इहो शराब भी वरी नेकीअ में बदलाए छॾींदो। अब एॾे करीम रब खां सवा ॿियो को थींदो जेको गुनाह भी बख्शे वरी जेके गुनाह कया थी वरी उहे नेकिन में विझी छॾे। वाह मालिक तुंहिंजो रंग। बाक़ी 4 माण्हू ॿुध त मां दुआ घुरां साईं भला ॿियो कहिड़ो माण्हू आहे बदबख्त जेके रब साईं इन राति भी न बख्शींदो। मदीने जे मीर आमिना जे लाल फरमायो ॿिए नंबर ते जेको ज़ानी आहे अछी दाढ़ी थी वई त सञा ज़िना को नथो मिले। अल्लाह अकबर लोंडे बाज़ी जा कम थो करे, मर्द मर्द ते गलत किस्म जे छोकरन सां ज़िनाऊं थो करे, या फाइल तो बणजे या मफूल तो बणजे। अहिड़े ज़ानी शख्स ते अल्लाह नाराज़ आहे। मुसलमानों को क्यों को मर्द के औरत सां ज़िना कंदो आहे, ज़िना जी सज़ा औरत सां ज़िना करे त इन कुरान में लिखल आहे इन्नल लज़ीना यरमूनल मुहसनात
रात बीजा दे फरमाया वज़ानियत वज़ानी ला यनकिहु सूरत नूर जो मुतालो कयो ज़िना जी सज़ा उते लिखल आहे 80 कोड़ा हणोस पर मर्द सां ज़िना करे एॾो वॾो गुनाह आहे जो मुंहिंजा मुर्शिद ॿेर वारा वॾा रहमतुल्लाह अलैह फरमाईंदा अहिड़े बदबख्त जी सज़ा एॾी आहे जो अल्लाह से क़ुरान में लिखाई भी कोन्हे अता के इमाम आज़म अबू हनीफ़ा रहमतुल्लाह अलैह तो जे लोंडे बाज़ माण्हूअ खे तव्हां मथे कोठे ते बीहारियो 100 माण्हुनि जे मथों बीहारे तां धिको ॾियोसि उज़वा टुकड़ा टुकड़ा थी वञनि तॾहिं बि हिन जी सज़ा पूरी न थींदी इहो ज़मीन ते घुमंदो आहे ज़मीन पलीत हूंदी आहे हिनखे बददुआ कंदी आहे छोकिरो छोकिरे सां ज़िना करे मर्द सां ज़िना करे अल्लाह उन इलाइक़े जी ज़मीनुनि जो पाणी सुकाए छॾींदो आहे अल्लाह उन इलाइक़े जी कणक मां बरकत खणी छॾींदो आहे हिन ज़िना जे करे पखी बि बददुआ कंदा आहिनि जो पखियुनि जी बि रोज़ी रब कावड़ में बंदि करे छॾींदो आहे तंहिंजे करे 15 शबान जी राति जेकॾहिं को ज़ानी आहे त रोई अल्लाह खां दुआ घुरे अल्लाह मां अखियुनि खां ज़िना करे वेठमि अल्लाह मां कननि खां ज़िना करे वेठमि अल्लाह हथ जी बि ज़िना थींदी आहे मां ज़िना करे वेठो आहियां अल्लाह पेरनि जी बि ज़िना थींदी आहे मां ज़िना करे वेठो आहियां अल्लाह मां अखियुनि सां मां बेहयाई करे मां मोबाइल फोन ते फेसबुक हलाए इंटरनेट हलाए मां उघाड़ियूं नंगियूं तस्वीरां ॾिठियूं आहिनि अल्लाह अॼु 15 शाबान जी राति आहे अॼु तुंहिंजी रहमत वॾी आहे मूंखे बख़्शिजाए अल्लाह मां तोसां वाइदो थो कयां मां वरी हिन मोबाइल में इंटरनेट जो इहो बटण ई न हणंदुमि जंहिंमें फहाशी तस्वीरां जंहिंमें नंगियूं अंग्रेज़नि जूं उघाड़ियूं तस्वीरूं भरल मौला मां तौबा थो कयां ओ लंजारी जे ॻोठ जे जलसे में अचण वारो मुसलमानो अल्लाह जो कसम आहे शाम जी घड़ी दी तवज्जो कर जे तौबा कंदे त अल्लाह बख़्शे छॾींदई जे तौबा न कंदे त 15 शाबान जी राति रब सभिनी खे बख़्शींदई पर तो जहिड़े बदबख्त ज़ानीअ खे अल्लाह न बख़्शींदो अल्लाह अकबर 3 नंबर ते मदीने जे मीर रहमतुल्लाह अलमीन नबी फरमायो 15 शाबान जी राति अल्लाह जी कावड़ उन शख्स ते बि हूंदी जेको पीउ मां जो नाफ़रमान अल्लाह तो जे मां सभिनी खे बख़्शींदुमि पर पीउ मां जे नाफ़रमान खे न बख़्शींदुमि छो त मां क़ुरान में जो फरमायो व क़ज़ा रब्बुका अल्ला ताबुदू इल्ला इय्याहु व बिल वालिदैन इहसाना इम्मा यबलुगन्न इंदकल किबर अहदुहुमा औ किलाहुमा फला तकुल लहुमा उफ पांजे पी मां के उफ भी न चइजाए हेॾे ठुल जे पासे हिकिड़े ज़ालिम पंहिंजे पीउ खे टालीअ ते विहारे झंग में उछले आयो जॾहिं पीउ को मोकिलाए पियो पीउ रोएसि बि पियो वरी खिलेसि बि पियो अबे खे तो चवे अब्बा मां जहिड़ो त नाफ़रमान पुटु तोखे बीमारीअ में वरतल आहे ज़ाल जे करे तोखे मां झंग में थो उछले वञा उनखे राज़ी कयो आहे तूं अब्बा रोए त तुंहिंजो रोवण तो सम्झ में अचे थो तुंहिंजो खिलण सम्झ में नथो अचे पीउ तो चवेसि पुट रोवाए न करे तो जो अल्लाह चंदी औलाद ॾिनी जेका अबे खे घरों कढी झंग में थी उछले बाक़ी खिलाए न करे तो जहिड़ी करणी आहे तहिड़ी भरणी आहे मां बि पंहिंजे अबे खे गीचीअ खां पकड़े हिते ई उछले वियो सुभाणे तुंहिंजी औलाद ईंदी तोखे हितां पकड़े हिते उछले वियो तॾहिं त कंहिं अल्लाह वारे जो दे अबे ऐं अमड़ जो अल्लाह वधायो शान हाणे आख़िर में बेवफ़ाई न कयो मां जल्दी दुआ थो घुरां सुभान अल्लाह ॾाढा कयो सुभान अल्लाह परियां बि कयो बीठल बि कयो अबे ऐं अमड़ जो अल्लाह वधायो शान क़दर तन जो सो करे जंहिंजे अंदर में आ ईमान जेको रंजाए पीउ माउ खे सो बिल्कुलु वाजण नादान छो त जन्नत आली शान कदमन अबे ऐं अमड़ जे अदल कर एहतराम अबे जो अबो भी नेठ अबोवा चप चुमियूं दिन जॾहिं बाबे खे बाबो करे सभु कबोवा दुनिया में 3 शख्सियतूं अहिड़ियूं आहिनि जो तूं चप खणी उन्हनि जा नाला खणंदे बि चप तुंहिंजा चुमियूं ॾींदा ओ मुंहिंजी जीजल अमड़ ओ मुंहिंजा बाबा ओ मुंहिंजा सोहणा मोहम्मद अल्लाह पारत कई थी क़ुरान में टिनी जी इज़त कर दुश्मन नालो खणे बि चप चुमियूं था ॾियनि
आले 15 शाबान जी रात अचण वारी थी पटको लाए पंहिंजे पीउ मां जे पेरनि ते रखी माफ़ी वटि बाक़ी 14 ॾींहं थी न त हेड़ी बरकत वारी रात जे पीउ मां जो पुट लाद रतो जे तोखे बि न बख़्शींदुमि तूं ज़ालिमा रिज़ल रब्बी रिज़ल वालिद व सख़तुर रब्बी सख़तुल वालिद पीउ मां खे राज़ी कर त मां अल्लाह बि राज़ी तमाए रसूल बि राज़ी तमाए पर यादि रखो जेकॾहिं पीउ मां मुशरिक थी शिरक जो हुकुम था कनी त पोइ पीउ मां खे बि छॾे ॾिजांइ पोइ मां अलाह तोसां गॾु आहे मोड़े अचे हा पीउ मां जेकॾहिं रसूल जे हुकुम जे ख़िलाफ़ चवनी त पोइ ला युमिनु अहदुकुम हत्ता अकूना अहब्ब इलैहि मिन वालिदिही व वलदिही वन्नास अजमईन पोइ अबे अम्मा खे छॾिजांइ पोइ अल्लाह जे रसूल खे वठिजांइ घणा माण्हू थिया नथा ॻाल्हायो वॾा टे जिन खे अल्लाह न बख़्शींदो हिकु ज़ानी ॿियो पीउ मां जो नाफ़रमान टियों कहिड़ो ॿुधायो शराबी बाक़ी घणा बचा ॿुधायां या वरी ॿिए साल साहब अर्ज़ कयो या रसूल अल्लाह साईं चौथों कहिड़ो माण्हू आहे बदबख्त जेके अल्लाह इन रात न बख़्शींदो तवज्जो कयो 6:15 थी विया आहिनि 6:30 बजे दुआ घुरदासीं बस 15 मिंट साथ ॾियो त नमाज़ पढ़ूं अल्लाह अकबर कबीरा मदीने जे मीर रहमतुल आलमीन नबी फरमायो चौथे नंबर ते उहो बदबख्त जेके मुंहिंजो अल्लाह इन रात बि न बख़्शींदो फरमायो हासिद वा हसद कंदड़ इन्नल हसद ला याकुलूनल हसना अज दुनिया में भाव भाव के सड़े दो सोट सोट ते सड़े दो मासात मासात ते सड़े दो इनके अच्छा कपड़ा छो पातलन कल कलो गोरी मुल्लो मस्जिद में वही तडे ते कुरान पढ़ाइंदो अज जीअ लाइ कार में घुमे दो एक्स लाइ में छो थो सड़े कंहिंजे अच्छे कपड़े ते छो थो सड़े मुसलमानो साड़ न कंदो कर रीस कंदो कर रीस जाइज़ आहे साड़ जाइज़ न आहे छो थो सड़े त मुंहिंजो माइट 50 जरे बि ज़मीन वठी वियो मांखे हिकु जरे बि न आहे अबा अल्लाह सखिया तू भी रो अल्लाह जे दर ते रब को घुर वलऊ बसतल्लाहु रिज़्क़ लिइबादिही लबगौ फिल अर्ज़ वलाकिन युनज़्ज़िलु बिक़दरि मा यशा रोज़ी त मुंहिंजे हथ में आहे रिज़्क़ जा खज़ाना त मां वटि आहिनि 18,000 मखलूक खे ॾींदो आहियां तूं छो थो सड़े मां अल्लाह ख़ल्क़ खे खाराईंदो आहियां त बि मुंहिंजे खज़ाने में सुईअ जे सुराख जेतिरी बि कमी न ईंदी आहे साड़ न कंदो कर शरीयत में रीस जाइज़ आहे साड़ जाइज़ न आहे रीस कंदो कर अल्लाह हुनखे पुट बि ॾिना थी न्याणियूं बि ॾिनियूं थी बंगलो बि ॾिनो थी कार बि ॾिनी थी अल्लाह मूंखे बि ॾे त मां बि शुक्र कयां ज़िक्र कयां सब्र कयां ल इन शकरतुम ल अज़ीदन्नकुम साड़ी ला जे शुक्र कंदे त अल्लाह तोखे बि वधाईंदो साड़ न कंदो कर तॾहिं त हाजी इमदादुल्लाह चवंदो हो हे दौर अहिड़ो अची वियो आहे किथे नाहे रहियो मज़ो ऐं कुर्ब को कोई कंहिंखे चङो हिते समझे नथो नाहे रहियो अॼुकल्ह शर्म हया दुश्मन थियो अॼु भाव जो भाव नाहे रहियो अॼुकल्ह शर्म हया दुश्मन थियो अॼु भाव जो भाव गैरत वारो थां भॼी पियो गैरत